बुलड़ी शाह करीम में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। ॻोठ याकूब कपरी में ग़रीबनि जा झाड़ रही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त ॿोॾि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। तफ़सील अली हसन रिंद जी हिन रिपोर्ट में। बुलड़ी शाह करीम में पमदड़ बरसातनि जूं तबाहकारियूं जारी आहिनि। ॻोठ याकूब कपरी में पिणु ग़रीबनि जा अजा ॾही पट पइजी विया, हिकु वेले लाइ परेशान। ग़रीब पोरियत बेयारो मददगार वेठल आहिनि, पर अञा ताईं हिननि जी कंहिं बि सार न लधी आहे। बरसात मुतासिर ग़रीबनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे रोई ॾिनो। असांजी माउ मरी वई आहे, असांजा घर किरी विया आहिनि। पंज चार ॾींहं थी विया आहिनि, असांजा घर किरिया पिया आहिनि ऐं असां हीअं वेठा आहियूं। असांखे कुझु ई कोन्हे। असांजे घर में 5 ॾींहं पूरा टंडो कोन्हे ॿधियो। असांजा घर किरिया पिया आहिनि। असीं राति मींहं में असीं राति सुम्हूं था, असीं सॼा पुसी वेंदा आहियूं। असीं वटि कुझु ई कोन्हे, असीं हुते सुम्हूं। पैसा ईंदा हुआ, कुझु मिड़े ॾढो कुझु वठंदासीं, उहे बि असांजा बंदि थी विया। 2-3 साल थींदा। कहिड़ो असां ॾोह कयो आहे? गवर्नमेंट जो ॼमूं रनड़ी जा उहे पैसे बंदि करे छॾियईं। न कंहिं सार न लधी आहे, कंहिं बि सार न लधी आहे। घर किरिया पिया आहिनि, राति जो ॿाहिरि पिया आहियूं। कंहिं इंसान न सार लधी आहे। हिननि जा ग़रीब रनड़ियुनि बेवाहिनि जा घर बंदि थी विया आहिनि। 4-5 ॾींहं थी विया आहिनि। असांजा नंढड़ा ॿार आहिनि, घर किरिया पिया आहिनि। को बि दिलि ताम आहे, असांजी ख़बर कंहिं सार संभाल कोन लधी आहे। पहिरीं ॿाहिरि मज़दूरी कंदो हुउसि, घर वारी हयाती हाणे उहा वफ़ात करे विया आहिनि। 2-3 साल थिया अॻिते अबरी सबरी मज़दूरी कंदो हुउसि, त हाणे आबादियूं सभु ॿुॾियूं आहिनि। किथां मज़दूरी कयां? 3-4 ॾींहं थिया आहिनि, असांजो चुल्हो ई कोन भरियो आहे। घर ॾठो पियो आहे। राति जो ॾींहं जो बरसाति पवंदी आहे, असीं ॿाहिरि पिया आहियूं। महिरबानी करे दिलि ताम खपे असांजी मदद कनि, असांखे तंबू बंबू ॾियनि, असांखे खाइण पीअण जे लाइ बि कुझु मिलियो वञे, जेसीं आबादियूं में मज़दूरी थियनि। नंढड़ा बचा हिते चुल्हे पियो आहे, उहो समो चुल्हो पियो आहे। असां किथे बि तव्हां ताड़ी करियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे हिननि बरसाति मुतासिरनि जी फौरी सार संभाल लाइ। अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।